हेलो अस्सलाम वालेकुम। अदा प्यारा दोस्तो, जीअं त मुंहिंजी ॻाल्हि थी मोहम्मद भाॻियल सां, जेको रेडर जो आहे, ऐं उन सां असांजो ॻाल्हि थी त असां जेको आहे सो इलेक्शन में अचूं, ऐं हुन ॾाढो ख़ुशीअ जो इज़हार कयो। ऐं मां पहिरियों ख़बर न हुई त भाॻियल कहिड़े ॻोठ जो आहे। पोइ हुन खां मां पुछियो, हुन चयो चई मां रेडर जो आहियां। मां चयो रेडर त हाणे असांजो पंहिंजी आहे। उते जेको आहे सो वॾेरो मोहम्मद मिठल बि जेको आहे पुराणो सरकर्द रुकन आहे पीपल्स पार्टीअ जो। ऐं उन खां पोइ उते जा जेके कुझु माण्हू आहिनि उहे सभु मूंखे सुञाणनि बि। ऐं मियां गदा हुसैन, वलद मियां मोहम्मद छुटल, मुंहिंजो ब्रदर जेको हुयो मियां साईं दीन मोहम्मद हाजी, ऐं मियां साईं हाजी इमामदीन। ऐं अहिड़ी तरह सां उन्हनि सां ॻाल्हि थी मुंहिंजी त असां जेको आहे सो, ऐं इहो ॿिया मथां परियां मियल जे ॻोठ जा जेके आहिनि से अली मोहम्मद हुजण वारा, उन्हनि जा जेके छोकिरा आहिनि जेके इहे कमु कंदा आहिनि होटल में, या वरी मोहम्मद मुराद हुजण मरहूम, उनजो भाउर जेके आहिनि कोड़ल वारा, माकन वारा, ऐं उन्हनि जो टियों भाउ बि आहे। त उन्हनि सां असांजो अचणु वञणु सभु कुझु पुराणो मुहबत जो रिश्तो आहे, पुराणो। ऐं आख़िरकार आहिनि त असांजा सभु हुजण पंहिंजी बिरादरी आहे। ऐं असां ईअं न सोचींदा आहियूं त असांखे जेको आहे सो हिकिड़ा असां आला आहियूं, उत्तम आहियूं, ऐं असां जेको आहे सो इन ई हुन फ़िक्र खे खणी करे असां ही ग्रुप ठाहियो आहे त असां हिकिड़ो पंहिंजो इलेक्शन में माण्हू बीहारियूं। ऐं हिन जेके बि असांजा दोस्त आहिनि हिननि वीचारनि इहो जेको आहे सो ॿुधायो आहे त असांखे ॾाढो मुश्किल आहे। हिकिड़ो त जेको आहे सो इहो वोट ईअं वरितो वञे, पर वोट जो जेको असांखे फ़ाइदो कोन्हे को। वोट जे लाइ जेको असां ॾियूं था त वोट जो फ़ाइदो कोन्हे को। वोट जेको आहे ईअं ज़ाया थो वञे। न असां वटि स्कूल, न असां वटि रोड, मां ॾिसी आयो आहियां, न असां वटि जेको आहे सो सिहत जो सिस्टम आहे, न ड्रेनेज आहे, न छा आहे। ऐं चवंदा उहो भाॻियल पियो चए असीं कंहिंखां घुरूं, असां कंहिंखां घुरूं, जंहिंखां घुरूं था त उहो जेको आहे सो अखियूं थो ॾेखारे। छो जो वोट वठी तव्हां हिकिड़े टीं पार्टीअ खे जॾहिं वोट ॾींदव त उहो वोट वठी जेको आहे वञी वेही रहंदो, ऐं उहो इहो कोन चवंदो त जेको आहे मां वञी कमु करायां। हुनजो कहिड़ी पई आहे, हो त तव्हांजे मथां हिकिड़ा हुकुमरान मुसलत कया विया आहिनि, ऐं उहे मुसलत कयल तव्हांखे असांखे जेको आहे हिकिड़ी कंहिं असांजे वॾे खे जेको आहे 5 नौकरी, 1 नौकरी ॾेई तव्हां सॼे जेको आहे हिकिड़े ॻोठ जो अवाम वोट वठंदा आहिनि, या उन्हनि खे जेको आहे सो पैसा ॾेई ऐं सॼा तव्हांजा वोट जेके आहे सो उन्हनि जे हवाले। तव्हांखे को उते मिलण बि न ॾींदो, तव्हांखे को उते वञण बि न ॾींदो। तव्हां सोचे बि नथा सघो त तव्हां को वञी जेको आहे पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ कुझु चई था सघो। तंहिंजे करे अचो त तब्दीली आणियूं ऐं गॾु थियूं। असांजो हेॾो हुजूम आहे, असांजी हेॾी क़ौम आहे, असांखे सभु जेको आहे वोट ॾींदा, त छो न त जेको आहे गॾिजी हिकिड़ी इफर्ट कयूं, कोशिशि कयूं ऐं हुन में तब्दीली आणियूं। ऐं असां हिन ग्रुप जे ज़रिए सभिनी पंहिंजे दोस्तनि खे चवंदा त इलाही ग्रुप में अचो, त जीअं जेको आहे सो अञा वधीक आवाज़ु जेको आहे मज़बूत थिए। सदाईं गॾु। अलाह हाफ़िज़, वरी मिलंदासीं।